अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। अॼु असां ठाहे रहिया आहियूं सिंधी पुलाव। उन लाइ जन शयुनि जी ज़रूरत आहे। बसर आहिनि 1 किलो, चांवर आहिनि मुंहिंजा 1.5 किलो, ही 1 किलो टमाटा आहिनि, ऐं 1 किलो जेको आहे सो आहिनि मुंहिंजा पटाटा ऐं सावा मिर्च। ही कटियल आहिनि सावा मिर्च, सावा धाणा ऐं साओ फुदीनो। ऐं इन लाइ मुंहिंजो गोश्त आहे 3 पाव, जेको मूं ओॿारे रखियो आहे। पर इहो तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां वटि टाइम ज़्यादा आहे त तव्हां ईअं पचाए सघो थियूं, जे टाइम घटि आहे त तव्हां ओॿारे जल्दी पचाए सघो थियूं। त नाज़रीन, ही मुंहिंजो देॻड़ो गरम थी चुको आहे। मुंहिंजा चांवर घटि आहिनि, मुंहिंजो देॻड़ो वॾो आहे। हिकिड़ी ॻाल्हि ध्यान में रहे त जेको आहे न, चांवर तव्हां खुले थांव में पचाईंदव त तव्हांजा सुठा पचंदा। मां हिन में तेल विझंदसि तक़रीबन 1 कोप। तव्हां चाहियो, मूंखे अंदाज़ो आहे, तव्हां चाहियो त नापे बि विझी सघो था कोप, या तव्हांखे वधीक पसंदि आहे त तव्हां वधीक बि विझी सघो था। त चांवरनि में एॾो घी मज़ो न आहे ॾींदो, तेल विझणु एॾो घणो मज़ो न आहे ॾींदो। नाज़रीन, ही ॾिसो मुंहिंजा बसर पची चुका आहिनि। हाणे मां हिन में विझंदसि थूम अदरक। 1 चमचो आहे मुंहिंजो, ही वॾो खाइण वारो जेको चमचो आहे, 1 चमचो थूम अदरक आहे। त हिन में विधी आहे मूं थूम ऐं अदरक विधो। हाणे मां हिन में विझंदसि टमाटा जेके मूं कटे रखिया हुआ। हाणे हिन में विझंदसि मां थोरो पाणी, जेतिरो दाग में पवंदो आहे, बसि एतिरो। अच्छा, मुंहिंजा बसर तेज़ थी विया न आहिनि, मूं कया आहिनि, इन करे जो पुलाव जो कलर सुहिणो बीहंदो आहे। पुलाव जा जेको बसर आहिनि उहे थोरा तेज़ ई हुजणु खपनि। तव्हां देॻियुनि जा कॾहिं बसर ॾिसो त उहे कारा हूंदा आहिनि बिल्कुलु। हाणे हिन में विझंदसि मां लूणु, तक़रीबन 3 चमचा मूं विधा आहिनि। वरी पोइ चखी पोइ विझंदसि मां। 2 चमचा मिर्च पीसियल मूं हिन में विधा आहिनि। 1 चमचो कुटियल, 1 चमचो हेड, 1 चमचो पीठल गरम मसालो, 2 चमचा सुका धाणा। हाणे मां पंहिंजे मसाले खे थोरो भुञंदसि, जीअं मुंहिंजा टमाटा थोरा ॻरनि। अच्छा, मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सिंधी पुलाव त माना साबित गरम मसालो जेको मां गोश्त में विझी आई आहियां अॻु में ई, त जीअं गोश्त में जेकॾहिं थोरी हूंदी आहे हिकिड़ी पंहिंजी, त उहा ख़तमु थी वञे। हीअ ॾिसो, हिकिड़ो मूं हिन में स्टार विधो आहे, हिकिड़ो 1.5 तेज़ पतो विधो आहे। हीअ ॾिसो, थोरा कारा मिर्च, 5-6 कारा मिर्च विधा आहिनि, 3 लौंग विधा आहिनि, 3 खां 4 लौंग विधा आहिनि, 2 टुकड़ा नंढा दालचीनी विधा आहिनि, ऐं जेको आहे सो हिकिड़ो वॾो फोटो विधो आहे मूं हिन में। इहे हिन में मूं विझी, मूं गोश्त उॿारियो आहे त जीअं गोश्त में हिकिड़ी थींदी आहे छिछ, उहा ख़तमु थी वञे, जेका खाइण में न अचे। त नाज़रीन, ही ॾिसो, पुलाव जो जेको मसालो हूंदो आहे उनखे ईअं सफ़ा ॻारे न छॾिबो आहे, पर थोरो ॻरियल हुजे, सफ़ा साबित बि न हुजे, पर सफ़ा ॻारे बि न छॾिबो आहे, उनखे घटि घुमाइबो आहे। हाणे मां हिन में विझंदसि पंहिंजो गोश्त जेको मूं उॿारे रखियो आहे, छो त मूंखे टाइम जी थोरी कमी हुई, इन करे मूं उॿारे रखियो आहे। तव्हां वटि त टाइम ज़्यादा आहे त उॿारे का ज़रूरत ई न आहे। हीअ आहिनि पटाटा जेके मूं छिले धोई पाणीअ में, ऐं इहे आहिनि 4-5 मिर्च आहिनि सावा साबित। सिंधी पुलाव मतिलबु पटाटनि खां सवाइ असल में त सिंधी पुलाव ठहंदो ई सिर्फ़ु पटाटनि में आहे, पर हाणे थोरी तरक़ी दुनिया करे वई आहे, गोश्त बि पवे थो, मुर्गी बि, सभु कुझु। हाणे मां हिनखे लॻाईंदसि ढक 2 मिंट लाइ, जेसि ताईं हिन जो पाणी ख़तमु थिए, मुंहिंजो गोश्त सही भुॼी वञे। सिर्फ़ु 2 मिंट।
नाज़रीन ही ॾिसो ही बिल्कुलु भाॼी जेको आहे न भुॼी वई आहे, बिल्कुलु घीअ ते बची वई आहे, मुंहिंजी हर शइ भुॼी वई आहे। हिन करे मां विझंदसि पंहिंजे चांवरनि जो पाणी। मूं वटि जा चांवर आहिनि 1.5 किलो ऐं हीअ पाणी बि 1.5 लीटर आहे। अञा बि मां हिन में घटि विझंदसि छो त चांवर नरम न थियणु खपनि। के चांवर ज़्यादा पाणी खणंदा आहिनि, के घटि खणंदा आहिनि। हेतिरो हिन मां मूं बचाए छॾियो आहे पाणी। अच्छा, मूंखां उहो ॻाल्हि विसरी वई हुई तव्हांखे ॿुधाइण। हीअ आहे अछो जीरो, हीअ मां हिनखे में विझां थी हिनमहिल। असल में त सिंधी पुलाव में पवंदो आहे कारो जीरो, पर मूं वटि उहो मौजूदु न आहे, इन करे मूंखे अछो जीरो विझणो हूंदो आहे। तव्हां वटि उहो मौजूदु हुजे त ज़रूरु उहो जेको आहे सो विझिजो। त नाज़रीन ही मुंहिंजो पाणी ॾिसो बिल्कुलु उबरी रहियो आहे। हाणे मां हिन में विझंदसि पंहिंजे चांवर। बिस्मिल्लाह। मुंहिंजा बासमती चांवर आहिनि। तव्हां जेके बि चांवर इस्तेमालु कयो था, चांवरनि ते का बि पाबंदी कोन्हे का, त कहिड़ा वञनि सवाइ सेलनि जे। सेला चांवर सही न आहिनि खाइण में। ऐं हिन में विझंदसि मां इते ई पंहिंजा धाणा मिर्च ऐं पुदीनो जेको मूं कटे धोई करे रखियो हो। त पुलाव जे विच में ई पवंदा आहिनि, मुंड में ई धाणा मिर्च, त जीअं सभु ज़ाइको चांवरनि में मिक्स थी वञे। नाज़रीन ही ॾिसो मुंहिंजा चांवर हाणे दम ते आहिनि अचण वारा। हिननि खे मां हींअर अञा गॾाईंदसि, मूं हिनखे पहिरियां न गॾायो आहे। चांवर ईअं करे दम ते थी मां लॻायां। हिनजे हेठां रखंदसि मां अख़बार, त जीअं मुंहिंजो पाणी जेको आहे न चांवरनि जो दम उहो न वञे, पाणी हेठि चांवरनि में न ॻड़े न, त मुंहिंजा चांवर नरम थी वेंदा। अख़बार ऐं कपिड़ो इन करे मथां थी रखां त अख़बार सही न आहे, त उन मां पाणी हेठि ॻड़े। हिनखे तक़रीबन 10 मिंट मां रखंदसि दम ते। तव्हांखे डिश आउट करे ॾेखारियां थी मां। नाज़रीन ही ॾिसो मुंहिंजा चांवर बिल्कुलु हाणे तयारु आहिनि। तव्हां हिन जो कलर बि ॾिसो ऐं चांवर बि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। नाज़रीन मुंहिंजो ही सिंधी पुलाव तयारु आहे। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदो। ज़रूरु ट्राई कजो। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट्स कयो। मूंखे रायते ऐं खीरे सां गॾु तव्हां इस्तेमालु करे सघो था, चांवर खाई सघो था। जेकॾहिं न त इन्हनि बि कंहिं बि शइ जी ज़रूरत ई न आहे, सिर्फ़ु चांवर ई काफ़ी आहिनि। उमेद त ख़ुशि हूंदा। सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़।